खानपुरमहर मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मंठार चने जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त खानपुरमहर वेझो ॻोठ नौरंगमहर में प्यार जे परणो वारे मामले तां महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में शिकत हाणे तेज़ थी वई आहे। जंहिं सिलसिले में प्यार जो परणो कंदड़ जावेद महर जे भाउरनि जे घरनि मथां हमलावर जवाबदारनि हमलो कयो आहे, जॾहिं त उन सिलसिले जी उन वाक़िए जी वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे।